किपरो जे रॉयल पब्लिक स्कूल में सालियाना इम्तिहाननि जे हवाले सां रिज़ल्ट जारी कई वई, जंहिंमें स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। सालियाने इम्तिहाननि में KG क्लास खां 8वीं क्लास ताईं जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में पहिरीं पोज़ीशन, ॿी पोज़ीशन ऐं टीं पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे ट्रॉफ़ियूं, मेडल ॾिना विया। इन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपल मोहसिन परिहाड़ ऐं एहसन परिहाड़, अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत ऐं स्कूल जे उस्तादनि ॿारनि खे ट्रॉफ़ियूं ऐं मेडल ॾिना। इन मौक़े ते स्कूल जे ॿारनि पारां टेबलोस पेश कया विया। स्कूल जे प्रिंसिपल मोहसिन परिहाड़ ऐं एहसन परिहाड़, स्कूल जे उस्तादनि गुमान चंद, मोहम्मद यूसुफ हिंगोर जो ॿियनि चयो आहे त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम करण सां ॿारनि में पढ़ाई जो शौक़ पैदा थिए थो। अहिड़नि प्रोग्रामनि सां शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई थिए थी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।